रियासती ॻोठ हुसैन कलोड़ खां दाली शहर ताईं तकराड़ी कैनाल ख़िलाफ़ ईद ॾियारे ते ॻोठाणनि जो एहतजाजी रैली जो 2 किलोमीटर ताईं पैदल मार्च। मुज़ाहिरीन ईद जे भलारे ॾियारे ते बाहां ते कारियूं पटियूं ॿधी कैनाल ख़िलाफ़ तख़्तनि एहतजाजी मुज़ाहिरो करे पैदल मार्च कयो। पैदल मार्च जी अॻवानी कंदड़ एडवोकेट आमिर अब्बासी, अब्दुल फ़ताह अब्बासी, ग़ुलाम रब्बानी कलोड़ो ऐं ॿिया हथ में प्ले कार्ड खणी करे एहतजाज करे रहिया हुआ। इन मौक़े ते रैली में शरीक मुज़ाहिरीन चयो त पंजाब सिंध दरिया मथां 6 कैनाल ठाहे वॾो ज़ुल्म कयो पियो वञे। सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे। सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। हुन चयो त सिंध में हिन वक़्तु पाणी जी शदीद तरीन खोट आहे। वफ़ाक़ सिंध जे वसीलनि खे पंहिंजे कब्ज़े में आणे सिंध खे तबाही बर्बाद करे रहियो आहे। हुननि चयो त असां हिन ईद उल फितर जे मौक़े ते हुन करे निकिता आहियूं त जीअं असां कैनाल ठाहे न ॾींदासीं, सिंध खे सुकाइण न ॾींदासीं। हुन चयो त सिंध हुकूमत हिन मामले में संजीदा न आहे, जंहिं करे हिन कैनालनि ते कमु हली रहियो आहे। हुन मुतालबो कयो त जल्द खां जल्द कैनालनि जो कमु बंदि करे सिंध खे तबाही खां बचायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।